सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। आमतौर असां इंसान जेके आहियूं ॿियनि ते नज़र रखंदा आहियूं, पर जेकॾहिं थोरो पाण ते नज़र रखंदासीं त असां घणो कुझु पाए सघंदा। पर आमतौर जॾहिं असांखे ॿिए खे असां चवंदा आहियूं, पर जॾहिं पाण ते ईंदी आहे त पोइ असां उल्टिया थी वेंदा आहियूं। हक़ीक़त में जॾहिं पाण ते अचे उन वक़्तु अगरि असां थोरा बि चङा थियूं त असांजो जीवन जगमगाइबो आहे। ऐं जीअं असां मौक़े ते चङा बणिजो, इन करे असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, जी रहमत में ईंदा आहियूं। जीअं मौक़े ते असां बहितर बणिजो, ऐं जेकॾहिं मौक़े ते थोरो बहितर बणिबा आहियूं त हक़ीक़त में असांजा केतिरा ई कष्ट ख़तमु थी वेंदा आहिनि ऐं केतिरा ई सुख मिलंदा आहिनि। जीअं असां हिकिड़ो शहर आहे रौती जो, पोइ रौती दरिया जे किनारे सां भरिसां आहे, तो नदी में बाढ़ आई पए ऐं उन वक़्तु चऊं त रौती जो शहर जेको आहे ॿुॾे थो, उहो ख़तमु थी वेंदो। बाढ़ जो ज़ोर हो, पाणी तमामु घणो हुयो, भई शहर सॼो ॿुॾंदो। त उते हिकिड़ो थिए थियो, उन खां हिकिड़े शख़्स कर्ज़ वरितो। त जॾहिं हुन कर्ज़ वरितो त कर्ज़ में उन पंहिंजो दुकान, ज़मीन, जॻह जेको बि कुझु हुयो उनखे लिखी करे ॾेई छॾी। भई जेकॾहिं मां कर्ज़ लाहींदुमि त तोखे वरदुमि, न सामान तुंहिंजा जेके बि आहिनि, जो आमतौर थींदो आहे। त मस कुदरती बाढ़ आई, शहर ॿुॾे पियो, त सेठ हुनखे चयो त तूं मूंखे पंहिंजा पैसा ॾे ऐं जॻह ज़मीन पंहिंजी खण, दुकान। हुन चयोसि पैसा त आहिनि ई कोन, तूं ज़मीन जॻह हू जेको बि आहे तूं खण। हुन चयो मूंखे न ख़बर, सभु ॿुॾंदा पिया आहिनि, मां छा कंदुमि। सेठ हुनखे चयो मूंखे पंहिंजा पैसा ॾे, हो चवे तूं सामान खण, मूं पैसा कोन्हे, मां छा कयां। हाणे ॿई पाण में, हाणे हुन चयो पैसा हुया कोन, हुनखे ॾाढो चवाईं, जॾहिं कुझु न थियो त हू राड़की साहिबु आयो ऐं जी भॻत साहिब खे चयईं, चयसि हाणे सेठ जेको मूंखे तंग थो करे ॾाढो, हाणे पैसा आहिनि कोन, मां चवांसि त तूं सभु सामान पंहिंजा खण, पर उहे बि खणण लाइ तयारु कोन्हे, तव्हां चओसि। तॾहिं भॻत साहिबु सेठ खे घुरायो, चई हाणे हे वीचारे में पैसा आहिनि न, तंहिंजे करे तूं ज़मीन, जॻह, दुकान जेको बि आहे सभु खण। मुंहिंजे सभु हे ॿुॾनि था, मां कीअं खणां। घणो करे मां हिते आयो, पोयों शहर ॿुॾी वियो हूंदो त मां कीअं कंदुमि। तॾहिं उन शख़्स चयोसि मूंखे त न खपे। भॻत साहिब ठीकु आहे, मालिक सच साईं जे दर ते आयो आहे, तो ते रहमत थींदी, तूं चढ़ी पवंदे, तोखे मालिक सभु कुझु ॾिनो आहे, तूं इहो सामान वठि। चयोसि जेसिताईं मालिक ॾिनो आहे, पर रहण लाइ त कोन ॾिनो, मां हर कंहिंखे ॾेई छॾां जेको बि आहे, इन करे मूंखे पंहिंजा जेके पैसा खपनि। तॾहिं भॻत साहिबु उनखे वरी चयो छा आहे, सच साईं जे दर ते आयो आहे, रहमत में आयो आहे, उनजी तोखे आसीस थींदी, भाग लॻंदो, इन में तोखे क़िस्मत खुलंदी, तूं इहे सभु खण। पर चयोसि भाग जेसिताईं लॻे एसिताईं मुंहिंजो छा थींदो, मूंखे पंहिंजा पैसा खपनि। हाणे भॻत साहिब खे वरी चयो सच साईं तोते आसीस थींदी, वरी दर ते आयो आहे, तोखे इन में जो ई भाग लॻंदो, तूं चङो थींदे, तुंहिंजी क़िस्मत खुलंदी। चए क़िस्मत जॾहिं खुलंदी हाली त सभु सामान वेंदा पिया आहिनि, इन करे मां छा कयां। ऐं जेके ॿी संगत में थी उन में चयो, चए भॻत साहिबु तोखे चए थो सच साईं जी रहमत थींदी, आसीस थींदी, त तूं मान। चए तव्हांजे घरो छा वेंदो पिया वञे, त मुंहिंजो थो तो सभु हफ़्तो थियो वेंदो। आख़िर सभिनी चयोसि त मजबूरी खां हिन चयो भई ठीकु आहे, पर उहो दिल्ली तो ॾाढो परेशान हो, मजबूरी को हा करे ॾियो, रस्ते सां वञे पियो। तो रस्ते सां वेंदे जॾहिं ते ॾाढो परेशान हो, त भई मुंहिंजा पैसा बि विया,
हाणे शहर त ॿुड़ंदो मुंहिंजो सॼो सामान वेंदो, बचंदो कुझु बि न। ऐं हू जीअं वञे पियो रस्ते में त साम्हूं वरी ॿियो सेठ आयो पए, उन खे परेशान ॾिठो, चए छा ॻाल्हि आहे? चए यार मूंखे फलाणी शख़्स ॾे हुयो, सोने पैसा उन मां वरिता, हाणे खूह बि ॾिनई, ज़मीन घर सभु ॾिनई, हाणे भगत साहब ॾे ॾियो। भगत साहब चयो सचो साईं तोते रहमत थींदी, आसीस थींदी, तोखे भाग लॻंदो। हाणे भाग जेसि ताईं लॻे टपड़ त सभु ॿुड़ी विया हूंदा जेके बि आहिनि, मिलंदो कुझु कोन। तंहिंजे करे मुंहिंजो सभु कुझु वियो। जॾहिं उन सेठ जी ॻाल्हि ॿुधी, उनखे चयो यार भगत साहब तोखे चयो त सचे साईं जे दर ते आयो आहे, उनजी रहमत थींदी, आसीस थींदी, तोखे भाग लॻंदो, क़िस्मत खुलंदी। चए हा उहो त मूंखे सचे साईं जी आसीस ॾिनी, पर आसीस जॾहिं लॻंदी हाली सभु ॿ टे ॿुड़ींदा, मां छा कंदुमि? तॾहिं उन सेठ उनखे चयो पैसा घणा थी? जेतिरो जो हिसाबु हुयो चए एतिरा पैसा ॾे। चए इहे पैसा सभु मां तोखे ॾियां थो, जेके ई तुंहिंजा आहिनि, ऐं जेके तुंहिंजो गिरवी नामे जा उहे कागज़ आहिनि सभु, उहे किथे थी? चए मां वधा आहिनि हथ में। चए भई कागज़ मां झोल झलां थो, तूं इहे कागज़ मूंखे पंहिंजी झोल में ॾे, ऐं ॾियणु वक़्तु चओ त जेको भगत साहब चयो सचे साईं जी रहमत थींदी, आसीस थींदी, तुंहिंजी क़िस्मत खुलंदी, भाग लॻंदो, इन लफ़्ज़नि ऐं आशीर्वाद सां गॾु मां तोखे कागज़ ॾियां थो, पैसा सभु मां तोखे ॾियां थो जेके बि आहिनि। त पोइ जेको कागज़ ॾे पियो जेको थिए थो, चए ठीकु आहे, मुंहिंजे पैसा ॾींदे पर मुंहिंजो नफ़ो छा थींदो, उहो केतिरो ॾींदे? चयोसि नफ़ो तूं छाजो वरिते, हाणे त जेको आहे तूं त मुंहिंजो मूली वञे थो, जेका मूली आहे त पैसा छा कंदे? चए कुझु त हुजे जेको तूं मूं सां चए मां उहो बि ॾियां थो। ऐं हुन जेतिरो उनखे प्रॉफिट खपंदो उहो बि ॾेई छॾियो, ऐं पंहिंजी झोल झले बीठो, जंहिंजा ओरिजिनल हुयो सेठ, उन पंहिंजा कागज़ खणी करे जी झोल में विधा, ऐं झोल सां गॾु इहे लफ़्ज़ चया त भगत साहब जेका आशीर्वाद ॾिनी, सचे साईं जी रहमत थींदी, आसीस थींदो, सचे साईं तोखे भाग लॻे थो, तुंहिंजी क़िस्मत खुलंदी, सो इन आशीर्वाद सां गॾु मां तोखे कागज़ ॾियां थो, मूंखे पंहिंजा पैसा मिलिया। ऐं जीअं उन शख़्स उहे कागज़ वरिता, ऐं साॻो शहर में त ॿई विया पए, तो राति जो दरिया वापसि थियणु शुरू थी वियो, नदी जो पाणी लहणु शुरू थी वियो, ऐं उहो शहर त बचो, पर उन दुकान घर ऐं ज़मीन मां जेको उन वक़्त में फ़सुलु थियो, किराप थियो, जेको अन्न लथो, हक़ीक़त में जेके पैसा ॾिनई उनखां बि कई गुना वधीक मिलियो। ऐं जंहिं वरिता उनखे एतिरो भाग लॻो जो मालामाल थी वियो। सो हक़ीक़त में असां जॾहिं उन सचे साईं जे द्वार ते ईंदा आहियूं त पोइ हक़ीक़त में उनजी रहमत खे पाइण जे लाइ ईंदा आहियूं, उनजी आसीस खे पाइण जे लाइ ईंदा आहियूं। जॾहिं उनजी आसीस ऐं रहमत खे पाईंदा आहियूं त पोइ असांजो जीवन जगमगाईंदो आहे, असांजो जीवन ख़ुशियुनि सां भरबो आहे।